अस्सलाम नाज़रीन, मैं वहाँ के भलीकार आऊँ आहियां अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, अॼु पंजाब असेंबली जे इफ़्तिताही इजलास जो आगाज़ एहतजाज, नारेबाज़ी ऐं गोड़ सां थियो। सुभाणे सिंध असेंबली जो पहिरियों इजलास थियणो आहे। उते छा थींदो उन हवाले सां अॼु प्रोग्राम में फोकस कंदासीं। ऐं हीउ पहिरियों भेरो आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं त चोथों भेरो सिंध में हुकूमत ठाहिण वञे पई, पर हीउ पहिरियों भेरो हूंदो जो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वटि सिंध असेंबली जे अंदरि रिज़र्व सीट मिलाए करे 100 खां वधीक स्ट्रेंथ मौजूदु आहे सीटुनि जी मेंबर्स जी। ऐं हीउ पहिरियों भेरो थिए पियो। उनखां सवाइ नाज़रीन जेको पहिरियों भेरो खोड़ अहिड़ा मेंबर्स आहिनि जेके पहिरियों भेरो सिंध असेंबली जे ऐवान जो हिसो बणजंदा। ऐं उनखां सवाइ जेके ॿियूं शयूं साम्हूं डेवलपमेंट्स अचनि पियूं सिंध जे इजलास खे वठी करे। अॼु जॾहिं पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो त उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इहा ॻाल्हि कई आहे त जेका कारकर्दगी जे हवाले सां असांजो मुक़ाबिलो हूंदो ॿियनि सूबनि सां ऐं वफ़ाक़ सां हूंदो, सिंध जी अॻु खां वधीक ख़िदमत कई वेंदी। ॿी जेका उन्हनि जी जेका डेवलपमेंट साम्हूं आई त सिंध जे वॾे वज़ीर तौरु टीहर मुराद अली शाह साहब खे नामज़द कयो वियो आहे। स्पीकर सिंध असेंबली लाइ अवैस कादिर शाह साहब जेके अॻु बि सूबाई असेंबली जो हिसो हो, सूबाई वज़ीर बि रही चुका आहिनि। ऐं उनखां सवाइ डेप्यूटी स्पीकर लाइ नाज़रीन अक़लियती मेंबर नवीद एंथनी साहब खे उहा ज़िम्मेवारी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं नवीद एंथनी बि अॻु मेंबर रही चुका आहिनि सूबाई असेंबली जा। ही अॼोके ॾींहं जी डेवलपमेंट्स आहिनि। जेका हिन इजलास खां पोइ जेका ॿी डेवलपमेंट नज़र आई उहा डेवलपमेंट हुई गॾियल मुख़ालिफ़ घुरिजी GDA ऐं ॿियनि इतिहादी पार्टियूं जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, JUI आहे, जमायत इस्लामी आहे, उन्हनि पारां एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सुभाणे ॼाणायो पियो वञे त जंहिं वक़्तु हीअ जेके नवां चूंडियल मेंबर्स हल्फ़ खणंदा उन वक़्तु सिंध असेंबली ॿाहिरां भरपूर एहतजाज कयो वेंदो। ऐं इहो बि ॼाणायो वियो आहे त सुभाणे जेके इन्हनि पार्टियुनि जा जेके नवां चूंडियल मेंबर्स आहिनि उहे सुभाणे कसम न खणंदा, पंहिंजे उहिदनि जो हल्फ़ न खणंदा। हीअ आहे हिन वक़्त ताईं जी सूरत हाल। उन ते वधीक फोकस कंदासीं। ऐं हिकिड़ो जेको सुवालु आहे जेको असां सभिनी जे ज़हननि में हूंदो एंड आई एम श्योर त तव्हांजे ज़हन में बि ज़रूरु हूंदो त हिन में वक़्तु असां ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध अंदरि चोथों भेरो गवर्नमेंट ठाहे पई। पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि मर्कज़ में बि जेका पोज़ीशन आहे तमामु मज़बूत नज़र अचे पई। हू हिन वक़्तु ऐं हुनखां सवाइ जेके ॿ ॿिया सूबा जीअं सिंध आहे, बलूचिस्तान आहे ऐं मर्कज़ में बि तमामु मज़बूत पोज़ीशन आहे। त हिन मज़बूत पोज़ीशन जो सिंध खे छा लाभ मिलंदो, छा को फ़ाइदो थींदो सिंध खे, छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह इहा ॻाल्हि कंदी आई आहे त वफ़ाक़ सां रिलेटेड जेके लाॻापियल मामला आहिनि जंहिंमें सिंध जो पाणी आहे, सिंध जे मादनी वसीलनि वारो मामिलो आहे, सिंध जा जेके अहम इशूज़ आहिनि जंहिंमें आदम ॻणप वारो मामिलो आहे, उन समेत जेके ॿिया मामला आहिनि उन ते को फ़र्क़ु पवंदो, का इफेक्टिव पॉलिसी असांखे नज़र ईंदी। सभु सुवाल अॼोके प्रोग्राम में रखंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगारन ख़ुर्शीद अब्बासी साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि जोकी प्रोग्राम में प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब नाले वारा मौशी माहिर आहिनि, दानिश्वर आहिनि, लेखक आहिनि। अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन बैरिस्टर हालार वसाण साहब आहिनि, पहिरियों भेरो सिंध असेंबली जा मेंबर थिया आहिनि। सुभाणे हू बि हल्फ़ खणंदा, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं अली पल साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जा जनरल सेक्रेटरी बि आहिनि। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। और सभिनी जी महिरबानी और सभिनी खे भलीकार अवां गुफ़्तगू लाइ वक़्तु कढियो। ऐं भाई साहब अवां जी इजाज़त सां आगाज़ कयूं था हालार साहब खां। हालार साहब सुभाणे हल्फ़ खणणु वञनि पिया पहिरियों भेरो। हालार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम नाज़िर साहब। हालार साहब अवां खे मुबारक बि हुजनि, सुभाणे अवां हल्फ़ बि खणणु वञो पिया। पहिरीं अवां जो हीउ जेको लेजिस्लेटर जे तौरु ते अवां जो पहिरियों हल्फ़ हूंदो त सुभाणे जेको इजलास थिए पियो उन हवाले सां छा एक्सपेक्टेशन्स अवां जे ज़हन में आहिनि, छा प्रायोरिटीज़ अवां जे ज़हन में हूंदियूं, उन खां बाद में जेको अवां जो लेजिस्लेटिव किरदारु हूंदो असेंबली अंदरि? थैंक यू सो मच। मां हिमल सिंध असेंबली में वन ऑफ द यंगेस्ट लेजिस्लेटर हूंदुमि। ऐं जेकी अॼु असांजी मीटिंग थी पार्लियामेंट्री मीटिंग बिलावल हाउस में थी त उते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ॾाढो एक्साइटेड हुयो, छो त जेकी परफॉर्मेंस रही आहे असांजी सूबाई सिंध में असां 2018 खां ऐं 13 खां कंपेरेटिवली वधीक सीट्स खटियूं। ऐं अगरि तव्हां मिलाए कयो 114 असांजी सीट्स थी थियनि रिज़र्व सीट्स इंक्लूडिंग। ऐं इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इहो असांजो थियो। ऐं ऑब्वियसली असांखे टिनि शयुनि ते वधीक कमु करिणो आहे जेकी बिलावल साहब जी इंस्ट्रक्शन्स हुयूं त जेके फ्लड अफेक्टीज़ आहिनि, जेके रीसेंट फ्लड्स में 2022 में जेके डैमेज थियो हुयो उन ते असांखे वधीक वर्कआउट करिणो आहे। ऐं बिलावल साहब इहो बि चयो त असांखे गवर्नेंस वधीक इम्प्रूव करणी आहे। ऐं टियों असांखे अपोज़िशन सां
हम आहंगी करणी आहे, उन्हनि सां को असांखे कन्फ्रंट न करिणो आहे, उन्हनि सां गॾु हलणो आहे असांखे। ऐं ऑब्वियसली सुभाणे असांजो टाइम रखियलु आहे 11 बजे सिंध असेंबली में, जिथे आगा सिराज साहिबु असां को हल्फ वठंदो ऐं पोइ जेको लाहेअमल आहे उहो तव्हांखे बयानु असां अॻिते कंदासीं। ठीकु, पर जेको अव्हांजो अॻियां वारो पीरियड रहंदो उन हवाले सां नाज़रीन सां ज़रूरु शेयर कजो, तव्हांजूं कहिड़ियूं प्रायोरिटीज़ रहंदियूं, कहिड़ा मामला हूंदा जंहिं ते अव्हां असेंबली में आवाज़ खणंदो? साहिबा तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मां सिंध असेंबली में जॾहिं मां इलेक्शन कैंपेन कयो कंटेस्ट कई हुई त मूं 93,000 वोट्स कया आहिनि, वन ऑफ द मोस्ट वोट्स मूं सिक्योर कया आहिनि पंहिंजी सिंध असेंबली में, ऐं 83,000 जी लीड वरिती आहे। त मुंहिंजो मंशूर जेको कैंपेन में हुयो उहो 4 शयुनि ते हुयो। हिकु, मूंखे एक्सेस टू एजुकेशन करिणो आहे, एजुकेशन एक्सेसिबल हुजे सभिनि जे लाइ जेके असांजा कॉमन सिटीज़न्स आहिनि, ऐं उन्हनि खे बेटर क्वालिटी एजुकेशन फराहम करणी आहे। हेल्थ सेक्टर मुंहिंजो हुयो त मां पंहिंजे हल्के PA 27 कोटजी ते असां वधीक उते सहूलियत फराहम करणु चाहियूं था मेडिकल इक्विपमेंट्स जे हवाले सां। टियों मुंहिंजो जेको उते हुयो मैनिफेस्टो एजेंडा यंगस्टर्स ते हुयो त जीअं नौजवाननि लाइ मां कंप्यूटर लेबोरेटरीज़, लाइब्रेरीज़, IT लेबोरेटरीज़ ऐं साइंस लेबोरेटरीज़, ऐं चोथों जेको मुंहिंजो हुयो वोकेशनल ट्रेनिंग कोर्सिस जेके असां स्किल्स बेसिस असां ट्रेनिंग सेंटर्स ठाहिणु चाहियूं था पंहिंजे हल्के में, ताकी लेडीज़ बि मुफ़ीद थियनि उन मूं ऐं जेके असांजा मौजूदु शख़्सियत आहिनि। ऐं पंजूं बि इनशाअल्लाह मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त जेको कोटजी क़िलो आहे उनखे मूंखे रिज़ोर्ट जो दर्जो ॾियणो आहे। बाक़ी जेके असांजा कुझु भाउ हूंदा आहिनि उन्हनि खे इशूज़ हूंदा आहिनि, ताकी मिनी वाटर सप्लाई स्कीम्स खपे, ड्रेनेज खपे, या को स्ट्रीट लाइटिंग खपे, इलेक्ट्रिसिटी खपे, मूं उन्हनि लाइ पंहिंजे पब्लिक खे इहो चयो हुओ, उन सां वाइदो कयो त हर मंथ असां खुली कचहरी रखंदासीं, उन्हनि में असां डिस्कस कंदासीं, पोइ जेके टॉप 3 टॉप प्रायोरिटीज़ हूंदा उहे असां कमु कंदासीं पंहिंजे हल्के जे लाइ। ठीकु, त हालार साहिबु उहो वक़्तु हाणे शुरू थी चुको आहे, असेंबली अंदरि बि असीं ज़रूरु ॾिसंदासीं ऐं असीं ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में बि फॉलोअप रखंदासीं, पर जेको हीअ अव्हांजी सुभाणे हल्फ बरदारी वारो जेको समूरो जेको इवेंट हूंदो उहो स्मूथ न हूंदो, छाकाणि त जेके मुख़्तलिफ़ अव्हांजूं जेके ऑपोज़िशन में वेठल जेके ऑपोज़िशन वारियूं पार्टीज़ आहिनि जंहिंमें GDA आहे, GDA खां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमायत इस्लामी, JU आहे, सुभाणे भरपूर एहतजाज जो प्लान उन्हनि रखियो आहे, उहो बि उन वक़्तु ॿुधायो पियो वञे जंहिं वक़्तु अव्हां सभु हल्फ खणंदो? बिल्कुलु, 4 पार्टीज़ आहिनि, PTI, JUIF, जमात इस्लामी, GDA, हिननि जी मीटिंग थी हुई। हिननि इहो चयो आहे त असां जेके नया मुंतखिब अरकीन आहिनि उन्हनि खे असां हलफ़ न खणणु ॾींदासीं, बट मां सम्झां थो उन्हनि खे डिफीट एक्सेप्ट करणु खपे, छो त ही पूरे सिंध जी ॻाल्हि आहे, का हिकु ॿि सीट्स जी ॻाल्हि न आहे। ऐं जेकी जंहिं अगरि खटियो आहे वॾी लीड सां, जे मां पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां 83,000 लीड, त उन में कहिड़ी धांधली थी सघे थी, पाण तव्हां सम्झी सघो था। फॉर्म 45 सभिनि जे साम्हूं आहिनि, 47 सभिनि जे साम्हूं आहिनि, ऐं ऑपोज़िशन खे बि थोरो मुज़ाहिरो करणु खपे। असां सम्झूं था त पाकिस्तान खे सूबाए सिंध खे प्रोस्पेक्ट करिणो आहे, वधीक मज़ीद उन्हनि खे इम्प्रूव करिणो आहे, त गॾिजी मिलजी असां कमु करे सघूं था। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुभाणे असां स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जा नॉमिनेशन फॉर्म्स बि वठंदासीं, ऐं परीहं उहे उन्हनि जी इलेक्शन थींदी, ऐं मंडे ते चीफ मिनिस्टर साहिब जी इलेक्शन थींदी, ऐं ट्यूज़डे ते चीफ मिनिस्टर साहिबु हलफ़ खणंदो। ठीकु, हालार साहिबु मूंसां गॾु अलीपल साहिबु आहिनि, ख़ुर्शीद अब्बासी साहिबु आहिनि, प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु आहिनि। अलीपल साहिबु अवां वटि ईंदसि, पोइ बाक़ी पैनलिस्ट वधां थी। सुभाणे जे एहतजाज जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस में असीं ॿुधोसीं त छा प्रोग्राम आहे सुभाणे, पर जेका ॻाल्हि हालार साहिबु करे पियो त हीअ रुॻो कंहिं हिकिड़ी शइ जो मसइलो कोन्हे, ओवरऑल पूरे सिंध जो मसइलो आहे। बिलावल साहिब बि इहा ॻाल्हि कई पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में त एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर कूड़ जो असीं भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। सुभाणे पोइ छा एक्सपेक्ट कयो पिया अव्हां? ॾिसो, सालार साहब जेको आहे, हालार साहब खे मुबारक हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, उहो असांजो पंहिंजो हिकिड़ो तालुक़ु आहे, उन हवाले सां मुबारकबाद पेश करियां थो साईं खे। असांजो जेको मेन मक़सदु इहो आहे त सिंध असेंबली जेका आहे सा उनजो हिकिड़ो तक़दुस आहे, ऐं उन में को जाली कूड़ो मेंबर न वञणु घुरिजे। माण्हुनि जिन खे मैंडेट ॾिनो आहे उन्हनि खे तव्हां मोकिलियो, कंहिंखे को एहतजाज, कंहिंखे को रिजर्वेशन कोन हूंदी। मिसाल तौरु तव्हांखे ॾियां थो त मूं 20,000 वोट खया आहिनि PS 103 तां, ऐं एस्टेब्लिशमेंट जा जेके साथी आहिनि जिन में आऊं नाला थो वठां, नून लीग आहे, पीपल्स पार्टी आहे ऐं MQM आहे, जिन इन सॼी गंगा मां पंहिंजा हथ धोता आहिनि, हिसो वरितो अथनि। उन्हनि मुंहिंजी जेका सीट उहा खसे 5,000 जंहिं वोट खया आहिनि, कंहिं पोलिंग तां 9, कंहिं तां 7, माना रिजेक्टेड पार्टी जे माण्हू खे सिंध असेंबली में आणीनि पिया। इहो रुॻो हिकिड़ो केस कोन्हे, 38 सीटूं असांजूं हैदराबाद ऐं कराची में चोरी कयूं आहिनि टिन्ही तंज़ीमुनि गॾिजी। 5 सीटूं वयल आहियो मां ट्रिब्यूनल्स में जे लाइ, वयल आहियो उन्हनि 38 सीटुनि जे लाइ, अवां ट्रिब्यूनल्स में वयल आहियो उन्हनि 38 सीटुनि लाइ? ॿुधो न,
असां 38 सीटूं उहे जी अलीपल साहब कंटिन्यू कजो। जी अलीपल साहब मुझो आवाज़ जेकॾहिं वहां ताईं पहुचे पियो त कंटिन्यू कजो। नाज़रीन कोशिश कयूं था अलीपल साहब सां असांजो राब्तो बहाल थिए त उन्हनि जी ॻाल्हि असीं पूरी मुकमल ॿुधी सघूं। अलीपल साहब मूंखे ॿुधो पिया मां? मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ॾे? जी बिल्कुलु अचे पियो, कंटिन्यू कजो। जी जी मुंहिंजो आवाज़ अचे पियो अलीपुल साहब, बिल्कुलु अचे पियो, कंटिन्यू कजो। ठीकु नाज़रीन साईं राब्तो बहाल थिए त पोइ असीं ज़रूरु ॻाल्हि उन्हनि जी मुकमल ॿुधंदासीं। अबाई साहब ॿुधो अवां हालार साहब खे बि ऐं सुभाणे छा ॾिसो पिया? अॼु पंजाब असेंबली में त असां ॾिठोसीं एहतजाज गोड़ नज़र आयो, सुभाणे सिंध असेंबली में छा थींदे ॾिसो पिया? शुरूआत ईअं थी आहे न, तव्हां ॾिसो त जीडे जे धरणे में तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾी सीरियस अंदाज़ सां जेको आहे सो नतीजनि खे पतो हुयो, जेको उन में अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सुभाणे यकीननि सिंध असेंबली जो बि इहो ई हाल थींदो, यकीन एहतियात थींदो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो आहे सियासी पार्टियुनि जा पंहिंजा मफ़ाद, त किथे कंहिं हारायो कंहिंखे हारायो, इहो ठीकु आहे, उनजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे या उनखे पंहिंजे पंहिंजे जेको उनजो उन वटि मिसाल हूंदा या प्रूफ हूंदा हुननि वटि, उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। जो ट्रिब्यूनल में वञनि या कहिड़ा फ़ैसिला थियनि था उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। पर मां सम्झां जेसिताईं असेंबली जो तालुक़ु आहे ओसी ताईं कम अज़ कम, छो त हिन वक़्तु असां वटि का गुंजाइश ई कान्हे। ख़ासि सिंध जो माण्हू ॾाढो मुतासिर थियो आहे ऐं सैलाब मुतासिन जो जेको हशर जेको थियो आहे सो अञा ताईं उहो ज़िंदगी सर्वाइव न करे सघिया आहिनि ऐं उहे बिल्कुलु इंतिहाई हेठि रहिया विया आहिनि। ऐं उन खां अलावा ॿिया मामला अमन अमान जो मसइलो आहे, बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, त माण्हू जमहूरियत मां वॾो आशा रखी वेठा आहिनि भई थी सघे जमहूरी इदारा जॾहिं बहाल थींदा त शायदि कोई नई गवर्नमेंट अचे। जीअं हालात साहब ॿुधायो त बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब जी जेका प्लानिंग आहे या जेको उनजी तरजीहात आहे, सैलाब मुतासिर जी ॻाल्हि कई वई या अहिड़ा ॿिया इशू जेके बर्निंग इशू आहिनि, छो त पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खे वॾा सुवाल जवाब थिया आहिनि। आम सीधे साधे माण्हुनि जेको आहे बि साम्हूं ॻाल्हायो आहे त वोट तव्हांखे ॾियूं था या नथा ॾियूं जेको बि आहे, पर तव्हां हे तव्हांजे मथां इल्ज़ामात आहिनि, तव्हांजी हीअ कारकरदगी जेका साम्हूं आई आहे, हेॾे अरसे खां संघ जी हुकूमत तव्हांजे हवाले आहे। हाणे मां सम्झां थो पीपल्स पार्टी हिनखे संजीदे वरितो आहे ऐं संजीदे वठणु बि खपे। जेकर अञा हिन शइ खे संजीदे न वठंदा त अॼु इलेक्शन नतीजा शायदि अञा ख़राबु निकिरनि। त बहरहाल असां त ज़ाहिर इन उमेद ते आहियूं त भई हिकिड़ो इदारो जॾहिं हाणे इलेक्ट थी आया आहिनि कैंपेन, उन में घटि में घटि अंदरि इहो गोड़ न थियणु खपे, उनखे स्मूथली हलाइणु खपे। बाक़ी जेका हुनजी आइनी लड़ाई आहे या जेका जमहूरी अंदाज़ सां या जेका नाइंसाफ़ी थियूं तव्हां कोर्टुनि में ट्रिब्यूनल्स मौजूदु आहिनि। ऐं बसि तव्हां दुरुस्त पिया फरमायो त ज़ाहिर आहे ही डिसाइड का पार्टी कोन कंदी, जेके लाॻापियल इदारा आहिनि जिन मथां ज़िम्मेवारी आहे उन्हनि खे ई तइ करिणो आहे। जेका ॻाल्हि थिए पई त केरु मैंडेट जाली खणी आयो केरु हक़ी खणी आयो, पर सुभाणे जेको मूड नज़र अचे पियो उन मूड खे ॾिसंदे साम्हूं रखंदे अव्हांखे छा को टकराउ नज़र अचे पियो? अव्हांखे लॻे पियो त कुझु कलाकनि जी एक्टिविटी हूंदी एहतजाज जी, इन खां पोइ मामिलो ठीकु थी वेंदो या अॻियां ताईं एहतजाज खे जारी कयो वेंदो? छा ॾिसो पिया सुभाणे थींदे? सही थी ॻाल्हि नज़र पए त एहतजाज जारी रहंदो, इहो ईअं हिते ख़तमु या गिरफ़्तारियूं केस ॾिसो पिया? कुझु बि थी सघे थो, छो त जेके हुकुमरान तबिको आहे उहो पंहिंजो पावर इस्तेमालु कंदो, हमेशह थींदो रहियो आहे। इहो असेंबली में पहिरियों गोड़ थींदा रहिया आहिनि ऐं ठीकु आहे, उनखे माण्हू कंहिं हद ताईं उनखे एप्रिशिएट कंदा त चलो भई कंहिं इशू ते अगरि को वेठ विढ़े थो ॻाल्हाए थो त चलो सुठी ॻाल्हि आहे। पर हाणे हीउ मामिलो जेको आहे सो उन्हनि जे लाइ उछारियो वियो आहे जेके इलेक्ट थी हलफ़ खणी वञनि था, उन्हनि ते शक कया वञनि पिया। हाणे जेके अंदरूनी हाल यानी ऐवान जे अंदरि जॾहिं इहो मामिलो थींदो ऐं इन करे शयूं थींदियूं त यकीननि आम माण्हू जेको आहे उहो बि इन ते सोचींदो सोचींदो आख़िर इहो आहे छा। पर मूंखे लॻे कोन थो त जीअं पंजाब असेंबली स्टार्टिंग जॻह थींदी आहे न, उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे। जेकॾहिं तव्हांजी स्टार्टिंग अच्छी थी थिए सुठी थी थिए ऐं के हिक ॿिए जी रेस्पेक्ट कयो था, हिक ॿिए खे ॿुधो था, अहमियत ॾियो था, त यकीननि इहो लाभ अवाम खे मिलंदो। पर जेकॾहिं तव्हां शुरूआती हंगाम वारे सां कयो था त बुनियाद तव्हां विझो था त पोइ उन असेंबली में इहो मामिलो जेको आहे सो तमामु अॻिते वधी सघे थो, ख़राबु थी सघे थो। पर उनजे बावजूदि पीपल्स पार्टी ज़िम्मेदारी आहे त हू खटिया आहिनि, हुकूमत ठाहिनि था, हू कंहिं न कंहिं तरीक़े सां हिज़्ब इख़्तिलाफ़ खे जेको आहे सो फेस कनि, उनखे जमहूरी अंदाज़ सां दोस्ताना अंदाज़ सां
हुनखे सम्झाइनि हुनखे मामले खे मुफ़ाहमती रवैयो नज़र अचे का पीपल्स पार्टी ॻाल्हि बि कंदी आहे त असीं मुफ़ाहमत जा करिणो माहिर पवंदो। हाणे आहियूं इहो कोई टेस्ट सुभाणे केस आहे। वक़्त जी ज़रूरत आहे सुभाणे टेस्ट केस आहे एजाज़ साहब अवां कीअं ॾिसो पिया सुभाणे वारी सूरत हाल खे अब्बासी साहब जी फरमायो त हीउ टेस्ट केस आहे ऐं ज़ाहिर आहे एॾो वॾो मैंडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिलियो आहे त उन्हनि खे सुभाणे जेका असांखे पॉलिसी एक्सपेक्ट कई पई वञे त मज़ाहमती जे बजाए मुफ़ाहमती पॉलिसी जेकॾहिं सुभाणे नज़र ईंदी त मामलनि जो जेको आगाज़ हूंदो सुठो थी सघे थो। तव्हांजी महिरबानी इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे मफ़ाहमत जी जेकॾहिं पीपल्स पार्टी इहो कमु करे थी त इहो चङी ॻाल्हि आहे पर मां सम्झां थो त मज़ाहमत या टकराव ज़रूरु थींदो कुझु वक़्त लाइ फ़िलहालु सुभाणे थोरे वक़्त लाइ पोइ इहो पियो हलंदो तक़रीबन दूंहों पर पीपल्स पार्टी छाकाणि अक्सरियत में अची वई आहे ऐं उनखे सॼो मैंडेट मिलियो आहे त उन करे पीपल्स पार्टी खे घुरिजे त हू सॉफ्ट साइड वठे ऐं जेको आहे सो मफ़ाहमत वारी पॉलिसी करे ऐं सभिनि खे गॾु खणी हलण जी कोशिशि करे छाकाणि इहो हिकिड़ो बहितरु तरीक़ो आहे। हाणे हालार साहब जा ॻाल्हि कई त बिलावल साहब का प्रेस कॉन्फ्रेंस कई या तक़रीर कई मूं न ॿुधी आहे पर बहरहाल उन में चए थो त असां जेको आहे सो गवर्नेंस वधीक बहितरु हुकुमरानी इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं गवर्नेंस मां सम्झां थो जेको 15 साल पीपल्स पार्टी रहिया इहो गवर्नेंस को चङो न हो ऐं हाणे जेकॾहिं हीअ इम्प्रूवमेंट कनि था त उहो तमामु बहितरु आहे। उन में घणियूं शयूं आहिनि गवर्नेंस हिकिड़ी त हुकूमत जी खे चङे नमूने हलाइणु मिसाल ॿियो असां वटि पुलिस रिफॉर्म्स पुलिस जी तव्हांखे ॾिसो था सूरत हाल कहिड़ी आहे अलीपल साहब या हालार साहब अबाई साहब वेठा आहिनि इहे तमामु हिकिड़ा ज़हीन माण्हू आहिनि सिंध जे सॼे इशू खे सम्झनि था त माण्हुनि जी FIR दाख़िल कोन थी थिए माण्हुनि खे ॿधो थो वञे माण्हुनि खे मारियो थो वञे ऐं सम्झां थो इन ते बिलावल साहब खे इहो करणु घुरिजे या जेके असेंबली जा मेंबर आहिनि त उन में हिकिड़ा रिफॉर्म्स आणीनि त असांजे माण्हुनि खे जेको आहे सो इंसाफ़ पल पवणु घुरिजे कंहिं तरीक़े सां ग़रीब माण्हू आहे असांजो ॿारड़ीअ जो अणपढ़ियल माण्हू आहे उनखे का सम्झ कोन थी अचे उनखे ॿधो खयों थो वञे पियो या इन सां गॾोगॾु धाड़ियल फैक्टर आहे जंहिं नमूने उहो या अॻुवाऊं आहिनि इन्हनि सभिनि खे असांखे तमामु चङे नमूने हैंडल छा त हीउ हिकिड़ो जेको मौक़ो वरी 5 साल मिलियो आहे त इन में बाक़ाइदे कुझु कमु करे ॾेखारणु घुरिजे रोड रस्ता त पंहिंजी जाइ ते उन खणी पोइ थो अचां पर हिकिड़ो ॿी ॻाल्हि जेका आहे हालार साहब कई त संदसि प्रायोरिटी तालीम आहे मां साईं जन खे इहो ॿुधाइण थो चाहियां त तालीम में सिंध में 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि केॾो वॾो तइदादु आहे उहो जेकॾहिं तव्हां ईअं कंदो स्कूलनि में चौदीवारी कान्हे स्कूलनि में बाथरूम कोन्हे स्कूलनि में स्टाफ कोन्हे नियाणियुनि लाइ सहूलियतूं कोन्हनि तमामु वॾो हिकिड़ो मसइलो आहे ऐं जेसिताईं तालीम न थींदी तालीम खे इम्प्रूव न कंदासूं उन ते ध्यानु न ॾींदासूं उन ते पैसो ख़र्चु न कंदासूं त आउं सम्झां थो त असांजी का तरक़ी जेका आहे उहा कोन थींदी गवर्नेंस कोन थी सघंदो ॿारनि खे तालीम ॾेई उन्हनि खे जेको आहे सो तमामु बहितरु अंदाज़ सां करिणो पए पीपल्स पार्टी खे हींअर इहो कमु करे ॾेखारणु घुरिजे असांजी उन्हनि खे हिकिड़ी वेनती आहे ऐं असां उन्हनि खे इहो ॿुधाइण बि चाहियूं था त साईं तव्हां जेके बि सिंध में चङा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि जी मदद वठो उन्हनि सां मिलो उन्हनि जा ख़्याल वठो सॼी दुनिया में थींदो आहे दानिश्वर आहिनि ॿिया आहिनि सभई जेके आहिनि तव्हां सां मिलनि तव्हांखे ॿुधाइनि ऐं तव्हां हुन अमल कयो हेॾी वॾी प्लैनिंग डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे जंहिंमें सभनि जे तइदाद में चीफ वेठा आहिनि पढ़ियल लिखियल PhD MSc उहे प्लान नथा करे सघनि प्लैनिंग जी खोट आहे मनसूबा नथा ठही सघनि त इहो हिकिड़ो मुंहिंजे नज़र में इहे तमामु अहम शयूं आहिनि जिन खे वरी करिणो पवंदो न त उहो 15 सालनि वारो हाल ई थींदो हैदराबाद जी कासिमाबाद ॾिसो असांजा नंढा शहर ॾिसो रोड कोन्हनि के इहे सभु ॻाल्हियूं मां सम्झां थो जेसिताईं हींअर कराची जो शहर कराची गादी आहे सिंध जी गादी आहे 2 कम थियणु घुरिजनि पाणी उते माण्हुनि खे मिलणु घुरिजे ॿियो जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम इंतिहाई ज़रूरी आहे कराची नंढड़े मींहं ते ॿुॾियो थो वञे इन में जेको आहे सिंध जो माण्हू अचे थो हिते रहे थो या ॿिया रहनि था त उन्हनि सभिनि शयुनि खे असांखे ध्यानु ॾियणो पवंदो
उन खां सवाइ बाक़ी जेके बिलाल साहब पंहिंजे तक़रीरुनि में चूंड मुहिम में तमामु घणो चयो त मां वधीक कमु कंदुसि, मां हीअं कंदुसि, तव्हां मूंखे वोट ॾियो, हिकिड़ो दफ़ो मूंखे वज़ीर आज़म बनायो, इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी यादि कयूं। ऐं कराची ते वधीक ध्यानु ॾींदुसि त हिन तव्हांजे हिकिड़े सुठे प्रोग्राम जे ज़रिए आउं इहो पैगाम बि ऐं हिकिड़ी सलाह मशवरो ॾियणु चाहियां थो पीपल्स पार्टी वारनि खे, बल्कि ॿियनि सभिनी पार्टियुनि खे, उन लीडरनि खे, त गॾिजी तौर ते जेकॾहिं हीउ कमु थिए, ऐं हीअं त 1000 गटर कराची जे शहर में खुलियल आहिनि ऐं उन्हनि खे ढकण था ॾेई सघूं असां, त इहे थोरियूं ॾुख भरियूं ॻाल्हियूं आहिनि। पर हाणे मां उमेदु कयां थो त पीपल्स पार्टी खे जेको मैंडेट मिलियो आहे एॾो वॾो, उन में जेकॾहिं कमु न कयूं त पोइ अफ़सोस ई रहंदो। इन करे मुख़्तसिर लफ़्ज़नि में अवां सिंध जा जेके समूरा मसला आहिनि, मुख्य मसला आहिनि जेके दर्द आहिनि सिंध जे आवाम जा, उन्हनि खे छेड़ियो आहे मुख़्तसिर लफ़्ज़नि में। हालात साहब मूंसां गॾु अवां मौजूदु आहियो? जी 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 एजाज साहब छा रिस्पॉन्ड कंदो, कुझु एड कंदो हालात साहब इन एजाज साहब जी गुफ्तगू ते? ऐं गॾोगॾु जेका ॻाल्हि एजाज साहब जेका उम्मीद ज़ाहिर कई, सभु तक़रीबन अव्हां समेत असीं ॾिसूं था त खोड़ नवां चेहरा, खोड़ नौजवान मेंबर्स असांखे नज़र अचनि पिया हेल सिंध असेंबलीअ में, त जेके सिंध जा बर्निंग इशूज़ आहिनि जिन ते केतिरा ई भेरा मां गुफ्तगू बि कंदा रहिया आहियो, उनखे कहिड़े रीति एड्रेस कयो वेंदो? ऐं जीअं अब्बासी साहब चयो त टेस्ट केस सुभाणे आहे, जेकॾहिं सुभाणे नज़र अचणु घुरिजे त कहिड़े रीति पीपल्स पार्टी जेका एॾे वॾे मैंडेट सां आई आहे उहा कीअं थी गॾु खणी हले सभिनी पार्टियुनि खे, मेयरनि खे? सुभाणे वारो ॾींहुं तमामु इम्पोर्टेंट हूंदो, टेस्ट केस हूंदो। नाजिया साहिबा, अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं असां सां गॾु वेठा हुयो, हुनजी उहा ई इंस्ट्रक्शन हुई असांजी पूरी पार्टी जे जेके MPs इन इलेक्टेड, त तव्हांखे अपोज़िशन सां सही बर्ताव करिणो आहे ऐं उन्हनि जा जेके बि इवन एड्रेस इशूज़ आहिनि उनखे तव्हांखे एड्रेस करिणो आहे। ऐं ऑब्वियसली मां नथो सम्झां त को एॾो वॾो असांखे को सुभाणे डिफिकल्टी थींदी सिंध असेंबली में ओथ खणण जी। ऐं ॿी ॻाल्हि अगरि मां जीअं अब्बासी साहब ॻाल्हि कई एजुकेशन रिफॉर्म्स, उहा त मुंहिंजी पंहिंजी प्रायोरिटी हुई। मां पंहिंजे हल्के में इहो ई प्रॉमिस करे आयुमि त असां बेटर क्वालिटी एजुकेशन करे सघंदासीं। कुझु स्कूल्स आहिनि जिते असां वटि बिल्डिंग्स न आहिनि। ऐं यादि रहे इवन दो मां MP हिमल थियो आहे, मां लास्ट ईयर इवन न हूंदे बि दोस्तनि जी सपोर्ट सां मां 11 स्कूल्स इनॉग्रेट कया आफ्टर द फ्लड अफेक्ट। ऐं इन जे करे जे सही ॻाल्हि कई पुलिस रिफॉर्म्स, जस्टिस, ऐं इहो असां जॾहिं सिंध असेंबली में जॾहिं वेंदासीं ऑब्वियसली बिल्स असां लेजिस्लेटर जो कमु ई इहो त बिल्स असां ठाहींदासीं, वरी उनखे स्टैंडिंग कमेटी में पास कराए एक्ट में चेंज कराईंदासीं। असांजी भरपूर कोशिशि हूंदी त जेके बर्निंग इशूज़ आहिनि असांजे सूबाई सिंध जा ऐं जंहिं तरीक़े सां असांखे मैंडेट मिलियो आहे उन्हनि जो असां पूरो सिलो आवाम खे ॾियूं ऐं होपफुली जेके बि असांजा अपोज़िशन में बि वेठा आहिनि उहे बि असांखे गॾु कोऑपरेट कंदा। ठीकु जी अलीबल साहब, मुंहिंजो आवाज़ हींअर अवां ताईं पहुचे पियो? अलीबल साहब मूंखे ॿुधो पियो अवां? नाज़िर राब्तो करण जी कोशिशि कयूं था त जीअं अलीबल साहब जेकॾहिं ॿुधो हूंदो अवां हालात साहब खे बि, ऐं सुभाणे अहम ॾींहुं आहे, अब्बासी साहब खे अवां ॿुधो छा चवणु चाहींदो? सुभाणे छा स्ट्रेटेजी हूंदी? ही कुझु कलाकनि जे हवाले सां एहतजाज हूंदो? जी असां हाणे कयो आहे त भई हेतिरी इलेक्शन जी जेतिरी एक्सरसाइज हुई 50 अरब रुपए जो ख़र्च हो, सूबाई असेंबली जी सीट ते 2.5 करोड़ सरकार जो ख़र्च अचे थो। हेतिरी महिनतूं करे जेके इलेक्शन खटे अचनि उन्हनि खे ईअं चई छॾिजे त हाणे तव्हां वञो ट्रिब्यूनल में, छो जो आरो लेटर ग़लति कढी छॾियो आहे। 6वीं क्लास जो ॿार बि जेको आहे सो कैलकुलेशन करे ॾेई सघे थो त हिन माण्हू खटियो आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको बि मां इस्टेब्लिशमेंट करे पई ऐं जेके हुन जा साथी आहिनि उन्हनि खे तमामु घणी क़ीमत ॾियणी पवंदी। एजाज साहब वेठा आहिनि, अब्बासी साहब वेठा आहिनि, उहा तंज़ीम जेका रिजेक्टेड आहे कराची मां, हिकिड़ा तंज़ीम न सिलेक्टेड इलेक्टेड, हीअ रिजेक्टेड तंज़ीम आहे। कंहिं पोलिंग तां 7 पई वोट खणे, कंहिं तां 9 पई खणे, ऐं तव्हांखे पंहिंजी सॼी ऐं जनरल सेक्रेटरी तव्हांखे हैदराबाद कराची रिज़ल्ट थो ॾेखारियां। उन रिजेक्टेड तंज़ीम खे खणी असेंबली में विहारणु हिकिड़ो वॾो क्राइम आहे। इन लाइ सिंध कंहिंखे बि माफ़ु न कंदी। ऐं त पीपल्स पार्टी खे मशवरो ॾींदुसि त अहिड़ी असेंबली में जेको आहे हिननि खे पहिरीं कढनि, मञीनि, ॿाहिरि निकिरी अची मञीनि। जीअं हाफ़िज़ नईम चयो आहे त हीअ सीटां कोन वठंदुसि आहे हिनजी पंहिंजो PTI जी, तीअं पीपल्स पार्टी वारा पंहिंजूं 5 सीटूं वापसि कनि PTI खे। त हीअ असां जो आहिनि ग़लती सां अची वियूं, असीं तव्हांखे ॾियूं था, असांखे नेशनल असेंबली में अहिड़ो ॿियो अची वेंदो। उन खां पोइ MQM खे ॿाहिरि कढनि। ॾिसो गॾिजी विहणु छा थींदो आहे, तव्हांजे घर मां कोई चोरी करे वञे, तव्हां हुन चोर सां गॾु वेहंदव गॾु? अब्बासी साहब मूंखे ॿुधाए, मूंखे एजाज कुरैशी साहब ॿुधाए, असीं हुन चोर सां गॾु वेही चऊं त बाबा ठीकु आहे तूं चपड़ खणी वे, सामान खणी वे, हाणे अच त गॾिजी भत था खाऊं। बाबा मैंडेट माण्हुनि जा चोरी कंदव, कहिड़ी जमहूरियत ईंदी? कहिड़ी डेवलपमेंट कराईंदो? साहब ज़ाहिर आहे उन जे लाइ कुझु के धारा जुड़ियल आहिनि, को प्रोसीजर आहे। इलेक्शन कमीशन जी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो,
सवलो आहे मूं कैलकुलेशन जी ॻाल्हि कई आहे मूं कोन इहो चयो आहे त एविडेंस आणियो मूं चयो आहे त 45 फॉर्म जेको हूंदो आहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर इशू कंदो आहे 100-150 पोलिंग साईं ॿुधाए पियो न मूं वटि 150 पोलिंग जेको आहे 90,000 जो मैंडेट आहे उहो मैंडेट साईं कैलकुलेट कयो आहे न किथां कयो आहे वोट मिलियो आहे प्रिज़ाइडिंग हर पोलिंग स्टेशन तां पोइ मुंहिंजो मैंडेट छो थो खायो वञे मुंहिंजा अहिड़ा तक़रीबन 47 सीटूं PTI जूं केरु थो खायो वञे एस्टेब्लिशमेंट न जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी हलणी आहे त सुभाणे त माण्हू वोट बि ॾंडे ॾियणु अचनि ॿी ॻाल्हि आउं ॿुधायां थो मतीउल्ला जान पुछो बिलावल भुट्टो साहब खां त बिलावल भुट्टो साहब के चाहिए तो बिलावल भुट्टो साहब आपका दादा जो है उसको तो शहीद किया गया उसके बाद आपके पास और भी शहीद हैं आपकी वालिदा भी शहीद है आप इस वक्त इस्टेब्लिशमेंट के साथ खड़े हैं वो इस्टेब्लिशमेंट जिन्होंने लोगों को मैंडेट चुराए ये मतीउल्ला जान पुछो आहे उन खां पोइ बिलावल साहब चयो तव्हां मूं ते इल्ज़ाम कीअं था हणो बिल्कुलु इल्ज़ाम लॻंदो जेकॾहिं MQM जहिड़ी पार्टी सां गॾिजी जेका चोर तंज़ीम आहे तव्हां सभु वेहंदव ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू अलीपर साहब MQM सां पसंदि तरीक़नि सां वेही चुकी आहे 2018 में इहे साॻी ॻाल्हियूं MQM कंदी त असांजो मैंडेट कंहिंखे ॾिनो वियो आहे PTI खे ॾिनो वियो आहे उन खां पोइ MQM सां इतिहाद अवां जा थिया MQM सां PTI वेठल रही सही ॻाल्हि आहे जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे एज़ अ जनरल सेक्रेटरी ऐं हिकिड़ी रेस्पॉन्सिबल स्टेटमेंट तव्हांखे ॾियां पियो जेकॾहिं मूं वटि केरु मूंखे मैंडेट खणी ॾे ऐं अलीपल हुजे आउं चवां त उन सां विहां थो जेकॾहिं आउं चवां थो नथो विहां थी सघे थो कंहिंखां ग़लती थी हुजे माज़ी में पर हींअर आउं चवां थो त कूड़ो मैंडेट जेकॾहिं खणी ईंदो पोइ इलेक्शन ते कंहिंजो भरोसो रहंदो ॿुधायो ठीकु त पोइ उहो करिणो कंहिंखे हुन जे लाइ जेकॾहिं रिफॉर्म्स बि करणा या जेकॾहिं मामला बि करणा त भाई साहब जो रिफॉर्म्स जी सिंपल ॻाल्हि आहे रिफॉर्म्स जी सिंपल ॻाल्हि आहे कमिश्नर पिंडी चयो आहे त 14 सीटूं मूं कटियूं आहिनि हिते आरओज़ हिकिड़े माण्हू ते इलेक्टेड माण्हू ते लीक ॾेई छॾी आहे त हीअ नथो असेंबली में अची सघे गुज़िरियल लीक कमिश्नर साहब यूटर्न बि वठी चुका आहिनि पंहिंजे बयान तां ऐं हू जेका अॻु हुन जी ॻाल्हि हुन खां हाणे फिरी चुका आहिनि एहतिजाज असीं रिकॉल कंदासीं एहतिजाज असीं शाम जो रिकॉल करे छॾींदासीं बिलावल भुट्टो साहब असांजो अमीन थिए असांजा 45 फॉर्म्स चेक करे MQM जा चेक करे ऐं संदसि 5 ई माण्हुनि जा चेक करे जेकॾहिं उहो चवे थो त तव्हां हारायल आहियो त असीं उथी वेंदा बस इहा सिंपल शर्त आहे न जमहूरियत ख़ातिर नथा करे सघनि छा भाई साहब असां त चीफ जस्टिस साहब खे चयो हो जी त तव्हां मैजिस्ट्रेट मुक़ररु कयो ॿिन्ही जा कागज़ ॾिसे जंहिंजा असली हुजनि नकली हिकिड़े माण्हू खे तव्हां 4 सालनि लाइ पियो हले ट्रिब्यूनल में ठीकु त पोइ अलीपर साहब अवां ॿुधायो था न हल त पोइ इन जे लाइ जेको ही रस्तो वरितो पियो आहे इहो रस्तो छो पियो वरितो वञे अवां ॿुधायो पिया त ॻाल्हियुनि सां बि मामलनि ते ॻाल्हि थी सघे थी इदारा मौजूद आहिनि उन्हनि वटि वञी सघे थो मुल्क आहे जेको असेंबली हा इदारे वटि आया आहियूं सिंध असेंबली छा आहे जंहिं सिंध पाकिस्तान ठाहियो उन वटि त असीं अचूं पिया सुभाणे पुरअमन तौर ते न का कुंडी बजंदी न को पन टुटंदो पुरअमन तरीक़े सां ईंदासीं ऐं हलार साहब वारनि ॿियनि सभिनी खे असांजी दावत हलिया अचनि अची ॿाहिरि असां सां ॻाल्हाइनि गारंटी आहे असांजी जेकॾहिं कंहिंखे कुझु थी वञे त असीं ज़िम्मेदार आहियूं असीं ॾोह जा ॾोहारी आहियूं इदारनि वटि न वञूं असीं कहिड़े छा पुलिस वटि वञूं सूबेदार वटि वञूं छा मुख़्तियारगार वटि वञूं छा ठीकु आहे साहब पॉइंट टेकन बस ही सुठी ॻाल्हि आहे जेका उहा ॻाल्हि कनि पिया त असांजो एहतिजाज सुभाणे पुरअमन हूंदो ऐं असीं ॻाल्हियुनि जे लाइ बि तयारु आहियूं हाणे ॾिसूं त पीपल्स पार्टी वटि उन हवाले सां छा प्रोग्राम आहे असल में ॾिसो न ज़ाहिर आहे त एहतियात वॾो थियो आहे ख़ासि तौर जीडे जो एहतिजाजी जलसो थियो हैदराबाद या मोरो में जो बि उनजे वॾा उनजा असरात जेके आहिनि सो साम्हूं आया आहिनि त यकीनन इन खे दाहूं हर कुंड मां अचनि पियूं त उहा ॻाल्हि हल ॾिसो हिकिड़ो त इहो लीगल तरीक़ो हाणे जो ट्रिब्यूनल में वञो जो तरीक़ो आहे हिकिड़ो इहो तरीक़ो आहे ॿियो आहे असां एहतिजाज जो हिकिड़ो तरीक़ो हाणे आम थी वियो आहे त ॾिसो ॻोठनि में जिथे वञो त नंढी वॾी ॻाल्हि ते माण्हू एहतिजाज कंदा वेही था रहनि हालत इहा आहे त जेको वाक़ियो थियो आहे नसीराबाद वारो उन में FIR कटिजे मतिलबु त माण्हू छा कनि भला माण्हू ज़ाहिर आहे त पोइ धरणी बीहंदा लाश रखी वेही था रहनि रोडनि ते त इहे शयूं आहिनि त हाणे उहे जेको उनजो जेको अक्स जेको आहे सो हाणे तव्हांखे सिंधी सियासत में या पाकिस्तानी सियासत में नज़र अचे पियो रहियो मसइलो एस्टेब्लिशमेंट जो त मूंखे त हाणे अहिड़ी का पार्टी नज़र नथी अचे जंहिं ते एस्टेब्लिशमेंट जो ठपो न हुजे या कंहिं न कंहिं सपोर्ट कंहिं न कंहिं हद ताईं न हुजे तक़रीबन छा चइबो आहे घोटालो थी वियो आहे सियासत जो त हाणे ॻाल्हि इहा आहे त इन जे नतीजे में माण्हुनि जा मसइला वधनि था तव्हां उन नथा तवजो ॾेई सघो तव्हां पंहिंजी वेड़ में जेको विढ़ो था ऐं इन्हनि मामलनि ते हलो था तंहिं करे माण्हुनि जा मसइला वधी विया आहिनि त असां त माण्हुनि जी नुमाइंदा कयूं असांखे त खपनि त माण्हुनि जा मसइला हल थियणु खपनि ऐं सिंध जो माण्हू मसइलनि में दॿिजी चुको आहे यानी हाणे त माण्हू डिप्रेशन में हलिया विया आहिनि उनखे ख़बर बि न आहे त हाणे इहे हक़ पंहिंजा कंहिंखां घुरो मिलंदा न मिलंदा एॾी कई डिप्रेशन वारो माहौल थी वियो आहे
हाँ ॾिसो न हाणे जीअं हिकिड़ो ॻाल्हि कई त थाणा कल्चर जेको आहे हाणे उन में जेके अफ़सरान उहे फरमाइश ते लॻनि था के MNA जे फरमाइश ते MP जे फरमाइश ते हालत मां त ॾिसां थो इहो कल्चर मूंखे पंजाब में कंहिं ॿिए सूबे में कोन थो नज़र अचे जेतिरो सिंध में आहे हिकिड़ो चौकी इंचार्ज पर माण्हू नालो लिखी थो छॾे त भई चौकी इंचार्ज फलाणो ख़ान ऐं उनजो मोबाइल नंबर फलाणो यानी इस लॻे थो कोन की उहा चौकी जहेज़ में मिली आहे या उन खां बग़ैर को कमु हली कोन थो सघे उहो इलाइक़ो हुन फतेह कयो आहे इहो कल्चर जेको आहे सो बिल्कुलु मां सम्झां बिलाल भुट्टो ज़रदारी सूरताल खे सम्झी वियो आहे उन ते शिकायतूं पहुची चुकियूं आहिनि त आख़िर सिंध जे माण्हुनि जो मसइलो कहिड़ो आहे हाणे जेकॾहिं उन जी दिलचस्पी आहे इन्हनि मामलनि ते कंट्रोल थिए थो त यकीननि पीपल्स पार्टी लाइ वरी का राहनुमा थींदी ऐं जे न उनजो अमल नथो थिए साॻियो इहे तरीक़ा इख़्तियार कया विया त पोइ मां सम्झां थो अॻियो जेको मरहलो ईंदो ॾाढो ॾुखियो हूंदो पीपल्स पार्टी जे लाइ अब्बास साहब मूंसां गॾु सरदार रहीम साहब भी मौजूद हैं नाज़रीन GDA जा अगवान आहिनि सीनियर सरदार साहब अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम नाज़िया कैसी हैं आप बिल्कुल मुझे आवाज़ नहीं आई आपकी सरदार साहब अब मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है ठीक जी आपकी आवाज़ पहुंच रही है पहले जो बात हो रही थी अब्बासी साहब मेरे साथ मौजूद हैं खुर्शीद अब्बासी साहब प्रोफेसर जाज कुरैशी साहब और अलीपल साहब भी थे मेरे साथ मौजूद हैं और हालाल वसान साहब भी हैं अब हमने सुन लिया कि कल क्या हिकमत अमली रहने वाली है एहतजाज के वाले से लेकिन इसको बताइएगा ये एक सिंबॉलिक एक्टिविटी होगी क्योंकि अलीपल साहब ये कह रहे हैं कि हमारा जो एहतजाज होगा बड़ा पुरअमन होगा और दूसरी तरफ हमने ये भी सुनने में आया है कि कल किसी को हल्फ नहीं उठाने दिया जाएगा जो नए मेंबर्स होंगे तो ये पुरअमन भी होगा हल्फ नहीं उठाने दिया जाए इसको थोड़ा सा वजाहत कर दीजिएगा समझाइएगा कि कल क्या करने जा रहे हैं आप सब बात ये जो आपने सुना होगा उर्दू का मुहावरा है कि चोर की दाढ़ी में तिनका तो जो ये जो हलफ था 29 तारीख को इनको लेना था लेकिन जब हमने कॉल दी कि हम एहतजाज करेंगे असेंबली के सामने तो इन्होंने तारीख जो है वो पहले कर दी हमें पता था कि ये चालाकी करने की कोशिश करेंगे तो हमने ये कहा था कि अगर ये तारीख पहले कर दी तो हम पूरे सिंध भर में एहतजाज करेंगे तो आज हमारा इसी सिलसिले में मुशावरती इजलास था और हमने यही फैसला किया कि जो हमारी कॉल सिंध असेंबली की है वो बरकरार रहेगी असेंबली के सामने हम एहतजाज करेंगे और सिंध भर में भी जो जहाँ है डिस्ट्रिक्ट लेवल पे तहसील लेवल पे वहाँ पे भी एहतजाज होगा तो ये हमारी कॉल जो है वो सिंध असेंबली के सामने पुरअमन एहतजाज की है हम पुरअमन इसलिए कहते हैं कि हम जमहूरी लोग हैं हम कानून को अपने हाथ में लेने की बात नहीं करते हैं लेकिन अगर दूसरी तरफ से कोई इस तरह से कार्रवाई हुई तो फिर हम देखेंगे उस वक्त क्या हिकमत अमली हमें बनानी चाहिए क्योंकि आमतौर पर ऐसी सूरत हाल में देखा यही गया है कि हालात कशीदा हो जाते हैं तो उसके लिए आपने कहा कि उस वक्त ये देखा जाएगा कि क्या हिकमत अमली बनाते हैं जिम्मेदारी तो हुकूमत की है ना जी हम पहले दिन से कह रहे थे कि ये जो अबूरी हुकूमत है अभी तक तो अबूरी हुकूमत है हम पहले दिन से कह रहे थे कि ये अबूरी हुकूमत जो है ये पीपल्स पार्टी की बी टीम है इसमें वो बहुत नाराज भी हो रहे थे लेकिन फिर ये बार बार ये साबित करते हैं कि वो पीपल्स पार्टी की बी टीम है जब हम पुरअमन एहतजाज करने जा रहे हैं तो वो हमारी नीयत पे कैसे शक कर रहे हैं और वो रेड जोन की बातें कर रहे हैं और सिलसिले तो हम किसी से मरूब होने वाले नहीं हैं क्योंकि हम तो हमारे तो वोट चुराए गए हैं हमारा इलेक्शन चुराया गया हमारे जो कामयाब नतीजे हैं उनको चुराया गया है और वो हमारा जमहूरी हक है कि हम उसको वापस लें पुरअमन तरीके से ठीक तो सरदार साहब कल की ये जो एक्टिविटी होगी एहतजाज होगा ये कुछ घंटों तक मुहित होगा या इसको कोई धरने की शक्ल भी दी जा सकती है ना जी आप इतना सस्पेंस जो है हमारा एकदम से खराब करना चाह रहे हैं इनको घबराने दें इनको परेशान होने दें अभी ये जो है असेंबली के चोर दरवाजे से जो सेक्रेटेरिएट की तरफ से खुलता है वहाँ से चोरी चोरी आएंगे तो फिर इनको परेशानी है हम इनको जो है ना अंडर प्रेशर रखना चाहते हैं जो आएंगे वहाँ पर जो सिलसिला होगा फिर उसी तरह से फैसला करेंगे ठीक और कोई आपकी तरफ से जो GDA के या जो बाकी जो 3 पार्टियां हैं उनके कोई मेंबर जो नए मुंतखब हुए हैं वो कल हल्फ नहीं लेंगे कल हल्फ नहीं लेंगे क्योंकि GDA ने ये फैसला किया है कि हम हल्फ नहीं लेंगे तो और हमारा एहतजाज भी है तो हम शुक्रगुजार हैं दीगर जमातों के भी PTI के और जमात इस्लामी के उन्होंने भी ये फैसला जमीयत उलमा इस्लाम सब ने ये फैसला किया है कि कल हम जो जमातें हैं जो मुश्तरका अब अपोजिशन का नाम मिल रहा है
कंबाइंड अपोजिशन का, इनमें से कोई भी जो मुंतखब हुआ भी है वो हलफ नहीं लेगा कल। ठीक, सदर रहीम साहब बहुत शुक्रिया आपके वक्त के लिए। प्रोफेसर एजाज कुरैशी साहब, अवां सरदार साहब के ॿुधो ऐं हू अञा सस्पेंस बरक़रार रखणु चाहिनि था त सुभाणे छा थींदो, ऐं गॾोगॾु इहा ज़िम्मेवारी ज़ाहिर आहे सूबाई हुकूमत जी आहे जेका ठहणु वञे पई, जंहिं वटि मैंडेट आहे त सुभाणे कहिड़े तरीक़े सां उहे मामलनि खे हैंडल कनि था, डील कनि था, ऐं उन वक़्तु ई ऑपोज़िशन ॼाणाए पई त असीं पुरअमन रहंदासीं। पर उन सां गॾोगॾु जेका हिकिड़ी ॿी शइ साम्हूं अचे पई, अव्हां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे, उहा बि ज़रूरु अव्हां जे आॾो रखंदसि त हाणे असीं ॾिसूं था त सूबे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु ॻरी अक्सरियत, बलोचिस्तान में बि पीपल्स पार्टी चई चुकी आहे त असीं हुकूमत ठाहींदासीं, कोशिशि कंदासीं। उनखां सवाइ असीं मथे ॾिसूं था त आइनी उहिदा आहिनि पर तमामु अहम उहिदा आहिनि, जंहिंमें सदर जो उहिदो आहे, जंहिंमें चेयरमैन सेनेट आहे, ॿिनि सूबनि अंदरि गवर्नर्स जूं पोस्टूं आहिनि। उनखां सवाइ ॼाणाए पियो वञे त जेका ही एतिरी वॾी हिन वक़्तु मज़बूत पोज़ीशन नज़र अचे पई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, सिंध जे बर्निंग इशूज़ जो अव्हां ज़िक्र कयो, अव्हां कीअं ॾिसो पिया केतिरो लाभ मिलंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन मज़बूत पोज़ीशन जो सिंध खे ख़ासि करे? महिरबानी तव्हांजी। इहो बिल्कुलु आहे त जेको एहतजाज थिए थो उहो त ज़रूरु थियणो आहे, ऐं मां सम्झा उन्हनि खे पूरो हक़ु आहे त उहो एहतजाज कनि, उन में त को शक न आहे, हुननि जी पंहिंजी जेका राय आहे या जंहिं नमूने सां। पर आउं सम्झां थो जेकॾहिं पुरअमन एहतजाज हुजे ऐं हूंदो ऐं पीपल्स पार्टी मफ़ाहमत वारी पॉलिसी सां उनखे ॾिसंदी त इहो सिंध सूबे लाइ, सिंध जे सभिनी माण्हुनि लाइ, हल्कनि लाइ ऐं सॼे मुल्क लाइ हिकिड़ो बहितरु ॻाल्हि थींदी। इहो करणु घुरिजे लाज़मी तौरु। ॿी ॻाल्हि जेका तव्हां चयो आहे उहो मर्कज़ में आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी खे तमामु हींअर वॾो स्टेक पंहिंजो आहे मिलियल आहे, जंहिं नमूने सां ही मर्कज़ में आसिफ़ साहब सदर थो थिए ॿीहर हिन मुल्क जो, या अहिड़े नमूने सां गवर्नर या जेके तव्हां शयूं चयूं स्पीकर्स आहिनि, या हाणे इहो सम्झो त हिननि खे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो मिले पियो जेकॾहिं इहो मौक़ो हथां हिननि खे विञाइणु न घुरिजे कंहिं बि तरीक़े सां। मिसाल हिकिड़ो पाणीअ जो इशू था वठूं, पाणी सिंध जो अञा ताईं जेको आहे सो पंजाब रोके पियो, अञा उते उहे हरकतूं लॻियूं पियूं आहिनि। माना जेको सम्झो तीअं इर्सा जेको हींअर गंद कयो पिए त उहो हिकिड़ो ठाहे पिए, हिकिड़ो प्रोग्राम कयूं, अली पल साहब खे ख़बर आहे त उहो जेको आहे सो कीअं हिननि चोलिस्तान खे हिननि खे ॾिनो पिए पाणी, पोइ असांजे पाणी मां वियो पिए ऐं सॼे मुल्क जो उहा जेका पाणी आहे ई एतिरो कोन। हाणे इन में कॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजो रोल अदा नथी करे, प्रेसिडेंट साहब ऐं ॿिया जेके बेॾा आहिनि, त उसमें इहो बि हिकिड़ो असांखे वॾो नुक़सानु थींदो। या NFC अवार्ड आहे या काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे, उन्हनि में जेके इश्यूज़ अचनि था सिंध जा, उहे हुननि खे तमामु सुहिणे नमूने सां हल करणु घुरिजनि। जीअं हिननि अहिड़ी तरमीम हिकिड़ी आंदी हुई जेका कंहिं हद ताईं बहितरु ज़रूरु आहे उनजी माण्हू, त अहिड़े नमूने सां ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बि आणणु घुरिजनि, छाकाणि मर्कज़ में हिननि खे तमामु सुठी पोज़ीशन मिले पई ऐं दे आर इन पावर, ऐं त उन नमूने सां हिननि खे इहे शयूं करणु घुरिजनि मफ़ाहमत सां। पर सिंध जे हक़नि ते धाड़ो जेको आहे सो लॻणु न घुरिजे, कंहिं बि तरीक़े सां लॻंदो ऐं पंजाब करे पियो थो त उनखे थोरो असांखे संभालणो पवंदो, ऐं जेके बि इहे उसूल हिकिड़ा तइ करणु घुरिजनि वेही पंजाब सां ऐं सिंध सां ऐं ॿियनि सूबनि सां, त असांखे कीअं हल करणु घुरिजे। त इन लाइ मुंहिंजी इहा राय आहे त ही गॾिजी वियनि ऐं जेके सिंध जा वॾा लीडर हींअर वॾियुनि पोज़ीशन्स ते अचण वारा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो रोल ऐं पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं इहो इन्हनि खे इहो आहे त सिंधी माण्हूअ जो जेको हक़ु आहे उहो उनखे मिलणु घुरिजे। महिरबानी। ठीकु है साहब, उन लाइ ज़रूरी आहे त जेको असां जीअं मां चयो त उन्हनि लाइ मुसलसल ज़ाहिर आहे हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारी बि महसूसु करणु घुरिजे ऐं बाक़ी ॿियनि खे पंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा पूरी कंदे हुकूमत खे इहो यादि बि ॾियारणु घुरिजे, हिकिड़ो प्रेशर बि असांखे नज़र अचणु घुरिजे त जीअं ही मामला प्रायोरिटी ते नज़र अचनि। अलीपल साहब कुझु एड करणु चाहींदो अव्हां हिन में? वफ़ाक़ सां लाॻापियल इंतिहाई अहम सिंध जा मामला ऐं हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मज़बूत पोज़ीशन। ॾिसो, पीपल्स पार्टी ते असांजी सिंध जी तंज़ीम आहे ऐं उन ते कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म असीं कंदा रहंदा आहियूं।
पर मूंखे जेको हींअर हालात नज़र अचनि पिया त जॾहिं अवामी मैंडेट जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां न वरितो वञे, सिलेक्टेड माण्हू अचनि, ख़ासि तौर ते मूंखे लॻे पियो हींअर सिंध में जेको अमन अमान जी सूरत हाल वॾनि शहरनि में ख़राबु थींदी, छो जो जंहिं तरीक़े सां MQM खे आंदो वियो आहे उनजो सिंध जे अमन अमान ते ऐं ॿियनि काफ़ी शयुनि ते काफ़ी ख़राबु असरु पवंदो। ऐं इन हवाले सां जेको फेडरेशन जेका आहे उहा बि जंहिं हवाले सां ही प्रेशर असां अचे पियो त बाबा असांजो मैंडेट वापसि वराए ॾियो ही, ऐं हू MQM खां ब्लैकमेल करे काफ़ी शयूं सिंध जे अगेंस्ट कराए सघनि था। ऐं मूंखे होप आहे त पीपल्स पार्टी अहिड़े कंहिं ट्रैप में न वेंदी, ऐं नून लीग ते त भरोसो अॻे असांजो आहे कोन। सो सिंध लाइ काफ़ी चैलेंजिस आहिनि मुस्तक़बिल में, ऐं हिन फोरम ते खणणु इहो ज़रूरी हो। भाई साहब फाइनल कम नवान जे ते जी बिल्कुलु देखो मां त पहिरीं इहा ॻाल्हि पियो कयां त भई असांजो असां माण्हुनि जी नुमाइंदगी कयूं था, असांजो टारगेट आहे जेके सिंध जा अहम मसइला आहिनि उन पीपल्स पार्टी खे पोइ ते निपटणु खपे ऐं सिंध जो माण्हू वॾो हिसास थी ट्रैप में बि न अचणु घुरिजे, जेका ॻाल्हि अली साहब कई त तमामु इम्पोर्टेंट आहे। जी बिल्कुलु, त हाणे असल में पटेल साहब जो ॻाल्हि थो करे त पीपल्स पार्टी MQM खे हिकु उन कैटेगरी में रखियो आहे न, त भई इहे हिकिड़ी तरफ़ा जेको आहे सो हुनखे सपोर्ट आई आहे ऐं हिकिड़ी तरह जी नुमाइंदगी कनि था। त ॻाल्हि इहा आहे त MQM जी पॉलिसी त हर को सम्झे थो छा था चाहिनि, हुनजी हू हिकिड़ी शहरी क़िस्म जी सियासत चाहिनि था महदूद पंहिंजे मसइले जे बुनियाद ते। इहो त हाणे हर को माण्हू सम्झी वियो आहे हिन ॻाल्हि खे, ज़ाहिर माण्हू मज़ाक़ कनि था ऐं MQM जी हिमत कुझु उन हवाले सां जेके हिन जी डिमांडूं उनखे नसीबु कोन थियो आहे, ख़ुदि हुन पंहिंजे नसल खे ख़राबु कयो आहे, पंहिंजे माण्हू खे ख़राबु कयो आहे, वॾो नुक़सानु पियो आहे। अंदरूनी तौर ते हुन में वॾा इख़्तिलाफ़ात आहिनि, उहे पंहिंजी जॻह ते, पर ॻाल्हि इहा आहे त असां त इलेक्शन खां पोइ जेके नतीजा ऐं नतीजनि में हुकूमतूं ठहंदियूं उन खां डिमांड इहा ई कंदासीं त भई सिंध जो माण्हू जेको मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे, सिंध जो अमन अमान जो मसइलो धाड़ियल फैक्टर जेको आहे सो हुनखे ऑर्गेनाइज़ वे में हलाए पियो वञे। ऐं हिकिड़ो जीअं इलाइक़ा गैर आहिनि मशहूरु तव्हां होॾे ख़ैबर पख्तूनख्वा में एॾो हिकिड़ो इलाइक़ा गैर थी वियो आहे, हुते तव्हां क़तल करे हलायो अंदरि, तव्हां केरु पुछंदो केरु कोन, त भई हाणे पुलिस मजबूर आहे। ऐं असांजो जेको साहिबु दोस्त मारियो वियो सखर में जानमंद महर, उधर केतिरनि मीटिंग में असां शरीक रहियासीं, उन में जेको पुलिस अफ़सरान सभई जेके आला अफ़सरान जेके मीटिंग में वेठे चवनि था त भई हाणे हू अंदरि वेठा आहिनि, नक्शो ॾिसंदा हे वेठो आहे मुल्ज़िम जेको आहे, पर पकड़े कोन था सघूं छो हेॾो पाणी आहे, हेॾो आबादियूं आहिनि ऐं कचो इलाइक़ो असांजे हुन कंट्रोल में न आहे। त हिन जो मतिलबु इहो थियो वञे त माना हर को माण्हू वॾो जुर्म करे क़तल करे कचे में हलियो वञे, उते को पुछण वारो कोन्हे, का इंतिज़ामिया कान्हे को। हाणे इहे जेके चैलेंजिस आहिनि, आम ॿराड़े जो माण्हू साफ़ु पाणी जो सोचे कोन थो सघे त हुनखे को साफ़ु पाणी बि मिली सघे थो, उनजे हक़ में शामिलु शयूं आहिनि। त इहे जेके शयूं आहिनि इहे मां सम्झां थो त हाणे जेको अंदाज़ो आहे मुंहिंजो जेका हिन वक़्तु जेको रिएक्शन थियो आहे माण्हुनि जो रद्द अमल तमामु घणो आयो आहे, ऐं इहे सोशल मीडिया जो दौरु आहे, को बि कंहिंसां रिआयत करण लाइ तयारु कोन्हे, हिकु हिकु शइ साम्हूं अची थी वञे, भली तव्हां केतिरा पंहिंजा तालुकात सुठा रखो कुझु बि कयो पर इहे शयूं निकिरनि कोन थियूं। तंहिं करे पीपल्स पार्टी ज़िमेदारी आहे त सभ खां पहिरियों डिलीवर करे। बाक़ी हीअ जेके आहिनि दांधली वारा मामला, ज़ाहिर ते मज़ाहमत थी आहे ऐं जन सां दांधली थी आहे, जन जूं सीटूं वयूं आहिनि उहे मैदान में आया आहिनि, उन्हनि जी पंहिंजी हिकमत अमली पंहिंजी तयारु कई आहे, उन अमल कंदा। उनखे हाणे ॾिसो त पीपल्स पार्टी या इहे कीअं था फेस करे सघनि, इहे पंहिंजी जाइ ते, पर असांजी उहा ई डिमांड आहे त भई जेके हिमत मामला आहिनि उहे घटि में घटि हलणु खपनि। इन सियासी झगड़े में सिंध जो माण्हू मुतासिर न थियणु खपे, हिन सियासी झगड़े में सिंध जो माण्हू मुतासिर न थियणु घुरिजे, तमामु अहम ॻाल्हि। भाई साहब अमां जी वॾी महिरबानी, प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, अलीपल साहब ऐं नाज़रीन कुझु देरि लाइ हालार वसाण साहब ऐं सरदार रहीम बि मूंसां गॾु अॼु प्रोग्राम में शरीक हुआ। हीअ जेका समूरियूं मामला हलनि था, ज़ाहिर आहे जिन जे मथां ज़िम्मेवारी आहे, जिन खे आवाम चूंडियो आहे, जिन वटि मैंडेट आहे, उन सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त इन्हनि खे वेही गॾिजी करे हल कनि। हिन सियासी झेड़े में सिंध जो आवाम मुतासिर न थियणु घुरिजे। तमामु अहम ॻाल्हियुनि सां ई प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं ऐं पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द मां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।